अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिया लाट असांजे सेगमेंट लतीफ़ी फ़िक्र सां गॾु आउं हिकु दफ़ो वरी हाज़िर थियो आहियां। ज़िंदगी बुनियादी तौर ते हिकु हालतुनि, वाक़िअनि, हादिसनि ऐं खोड़ सारनि लकाउनि जो हिकिड़ो मजमूओ आहे। ऐं ज़िंदगी ख़ुदि बज़ाते ख़ुदि पंहिंजी ज़ात में हिकिड़ो वसीउ, समुंड खां बि वसीउ, आसमान खां वधीक विशाल तसवुर रखंदड़ हिकिड़ो फ़लसफ़ो आहे। ऐं उहे माण्हू जेके ज़िंदगीअ जे बुनियादी फ़लसफ़नि खां नावाक़िफ़ आहिनि, ज़िंदगीअ जे हुजण ऐं न हुजण जे अहसास में तफ़रीक़ करण खां नावाक़िफ़ आहिनि, यकीनन उहे माण्हू खसारे में आहिनि। असां लतीफ़ी फ़िक्र खे बुनियादी तौर ते ज़िंदगीअ जे फ़लसफ़े ऐं फ़िक्र सां कनेक्ट करे पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियूं था। ऐं इन ई सिलसिले जी कड़ीअ में मुख़्तलिफ़ शहरनि जे ज़रिए तशरीह करे असां पंहिंजे नौजवाननि खे लतीफ़ी फ़िक्र खां न अवेयर था कयूं, पर असां कोशिशि कयूं था पिया त असांजा नौजवान लतीफ़ी फ़िक्र जी चीच पकड़े पंहिंजी ज़िंदगीअ में उहे सभु पॉज़िटिविटीज़, उहे सभु हाकारियत ऐं हाकारी सोच अपनाईंदा रहनि त जीअं उन्हनि जी ज़िंदगीअ में कुझु बहितरी अची सघे ऐं कुझु कामयाबी मिली सघे। लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर आहे त अला ख़रजियन, अला ख़रजियन बदी जिन जे मन में असां ऐं पिरनि जूं उमेदूं पसंदि तंहिं पोइ मरनि सड़ी इन ई सूर में। हाणे बज़ाहिर त ही हिकिड़ो नंढो शेर आहे, पर जेकॾहिं इन शेर खे असां खोलींदासीं, उखेलींदासीं त इन शेर में ॼण त हिकिड़ी पूरी काइनात मौजूदु आहे। हाणे लतीफ़ साईं चवे थो त अला ख़रजियन, ख़र चइबो आहे अहमक खे, नादान खे, बेवकूफ़ खे, साड़ोले खे, हासिद खे, गॾह खे बि ख़र चइबो आहे। हाणे लतीफ़ साईं चए थो त अला साईं उन्हनि माण्हुनि खे जीअरो रख, अला ख़रजियन, कहिड़नि माण्हुनि खे? जिन माण्हुनि खे मूंसां साड़ आहे, जिन माण्हुनि खे मूंसां हसद आहे, जेके माण्हू मुंहिंजे लाइ कीनो रखनि था। अला ख़रजियन मदी जिन जे मन में। हाणे छो इन्हनि माण्हुनि खे जीअरो रख? लतीफ़ साईं छो थो ईअं चवे? हाणे ॿी सिट में उनजो जवाबु आहे, उहो इंतिहाई अहम आहे, जेको गौर तलब बि आहे ऐं उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। अला ख़रजियन मदी जिन जे मन में, छो? असां ऐं पिरनि जूं उमेदूं पसंदि, याने उन्हनि खे जीअरो रख, इन्हनि साड़ोलनि माण्हुनि खे छो जीअरो रख? जो इहे असां ऐं मुंहिंजे महबूब जी जॾहिं मुलाक़ात थिए, असां मिलूं त असांखे उहे ॾिसनि पंहिंजनि अखियुनि सां। याने मां जॾहिं पंहिंजे पिरीअ सां मिलां, पिरी छा आहे? बेसिकली पिरी मंज़िल आहे, टारगेट आहे, गोल आहे, हिकिड़ो ज़िंदगीअ जो मक़सदु आहे। ऐं इहो ज़िंदगीअ जो मक़सदु हर इंसान जी ज़िंदगीअ में हुजणु घुरिजे ऐं तव्हां असां सभिनी जी ज़िंदगीअ में मौजूदु आहे। हाणे लतीफ़ साईं चवे थो त इहे माण्हू जेके साड़ सड़ोट आहिनि, इन्हनि खे जीअरो रख, छो त मां जॾहिं पंहिंजे मंज़िल ते पहुचां, मां जॾहिं कामयाबु थियां, या मां पंहिंजे पिरीअ सां मिलां, या जेके मुंहिंजा गोल्स आहिनि, सेट गोल्स आहिनि, उन्हनि खे अचीव कयां, त उहे पंहिंजी अखियुनि सां ॾिसनि, तेसि ताईं जीअरो रखनि। छो? पोइ लतीफ़ साईं चए थो त तंहिं पोइ मरनि सड़ी उन जे सूर में। ऐं उहे माण्हू पोइ पाण ई उन सूर में, उन साड़ में, उन तकलीफ़ में, उन ॾुख में मरी वेंदा त हलो भेणा, मां त हिनखे किराइण जी कोशिशि कई, पर हीउ त अञा अॻिते वधी वियो। मां त हिनखे नाकाम करण जी कोशिशि कई, हीउ त कामयाबु थी वियो। मां त हिनखे हेठि किराए चिमाटण जी कोशिशि कई, हीउ त उथी हले बि थो, घुमे बि थो, कामयाबु बि थिए थो, पढ़े बि थो, महिनत बि करे थो, मंज़िल बि माणे, रोज़गार बि हासिलु कई, ऐं सॼे समाज में हिनजी इज़त बि आहे। हीउ बुनियादी तौर लतीफ़ साईं हिन नंढड़े शहर में फ़लसफ़ो ॾिनो आहे। ऐं उन फ़लसफ़े में बुनियादी तौर ते लतीफ़ चए थो त असांखे उन्हनि माण्हुनि सां विढ़ण में वक़्तु विञाइणु न घुरिजे। कहिड़ा माण्हू? जेके माण्हू तव्हांजा बदख़्वाह आहिनि, उहे माण्हू जेके माण्हू नथा चाहिनि त तव्हां कामयाबु थियो, जेके माण्हू नथा चाहिनि त तव्हां ज़िंदगीअ में सफल थियो, कामयाबी हासिलु कयो, बुलंदियुनि ते पहुचो, इहे माण्हू आम तौर ते तव्हांखे किराइण जी कोशिशि कंदा, झेड़नि में, फॾनि में, केसनि में, फरियादुनि में तव्हांखे फसाइण जी कोशिशि कंदा। पर अव्हां इन्हनि ते पंहिंजो वक़्तु ज़ाया करण बदिरां सिर्फ़ु पंहिंजी शख़्सियत जी तामीर ते ध्यानु ॾियो। सिर्फ़ु तव्हां माण्हुनि सां झेड़े झटे बंदूक गोलीअ जे टकराव ऐं तकरार में वञण बदिरां सिर्फ़ु पंहिंजी शख़्सियत खे तामीर कयो, पंहिंजो पाण खे इल्मु ॾियो, पंहिंजो पाण खे तामीर ॾियो, ऐं पंहिंजे तरक़ीअ ते ध्यानु ॾियो, पंहिंजे घर ते ध्यानु ॾियो, ऐं पंहिंजी ज़ात ते ध्यानु ॾियो, ऐं मुसबित ऐं हाकारी सोच अपनायो,
त पोइ अव्हां जा बदख़्वाह पाण ई इन सूर में मरी वेंदा। माना जॾहिं तव्हांजी कामयाबी थींदी त उहा बेसिकली तव्हांजे बदख़्वाह जी नाकामी आहे। छा लतीफ़ साईं जी इन फ़िक्र मां असां ईअं नथा वठी सघूं ख़्यालु त असां पंहिंजे पाण खे इल्मु ॾियूं, पंहिंजे ॿारनि खे इल्मु ॾियूं, पंहिंजी फैमिली खे इल्मु ॾियूं ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जी तामीर जे लाइ सॼो वक़्तु इन्वेस्ट कयूं पंहिंजो पाण ते। छा असां ईअं नथा करे सघूं? ऐं जेकॾहिं असां ईअं करे सघूं था त पोइ असां कामयाबु आहियूं, ऐं जेकॾहिं असां नथा करे सघूं त पोइ असां यकीनन नाकाम आहियूं। त हिकु दफ़ो वरी लतीफ़ साईं जे शेर खे वरजायूं था पिया त अला ख़रजियन मदी जिन जे मन में असां ऐं पिरनि जूं उमेदूं पसंदि तंहिं पोइ मरनि सड़ी हिन जे सूर में। सो अचो त असीं पंहिंजे मुखालिफ़ सां विढ़ण बदिरां, पंहिंजे दुश्मन सां विढ़ण बदिरां, पंहिंजे बदख़्वाह सां विढ़ण बदिरां, तकरार करण बदिरां, केस दाख़िल करण बदिरां, बंदूक खणण बदिरां सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो अख़्तियार कयूं, उहो रस्तो आहे कलम जो। जॾहिं असां पंहिंजे सेट टारगेट्स खे अचीव करे वियासीं ऐं पंहिंजा गोल्स अचीव करे वियासीं ऐं कामयाबु थी वियासीं ज़िंदगीअ में, त इहा ई असांजी बुलंदी हूंदी ऐं इहा ई असांजे बदख़्वाह ऐं दुश्मन जी सभ खां वॾी शिकस्त हूंदी। सो अचो त शिकस्त ॾियण जा ऐं फ़तेह हासिलु करण जा मयार ऐं अंदाज़ तब्दील कयूं, पंहिंजी सोच खे वधीक पॉज़िटिव रुख में इस्तेमालु कयूं ऐं पाण वटि जेको मौजूदु टैलेंट आहे उन टैलेंट खे हिकिड़े सुठे डायरेक्शन में खणी हलूं ऐं सुठे तरीक़े सां अॻिते वधूं। इहो ई लतीफ़ साईं जो पैगाम आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त मुंहिंजा नौजवान जेके मूंखे ॿुधनि था ऐं हमसरी यूट्यूब चैनल खे जेके वॉच करे रहिया आहिनि, उहे यकीनन लतीफ़ जे फ़िक्र मां ही जदीद तिर्ज़ जो जी तशरीह खणंदा ऐं ही जदीद अंदाज़ अपनाईंदा ऐं पंहिंजी लाइफ में सेट गोल्स खे अचीव करण लाइ ईअं स्ट्रगल कंदा जो दुनिया उन्हनि खे ॾिसंदे दंग रहिजी वञे। उमेदु आहे त असांजो ही लतीफ़ी फ़िक्र जो जेको प्रचार आहे अव्हांखे पसंदि आयो हूंदो। अव्हांखे जेकॾहिं ही प्रोग्राम पसंदि आयो आहे त अव्हां असांजे हिन यूट्यूब चैनल हमसरी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं पंहिंजा कमेंट्स बि ॾियो ऐं पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कयो त जीअं वधि खां वधि लतीफ़ी फ़िक्र खे असां सॼी सिंध में ऐं सिंध खां ॿाहिरि वेठल सिंधियुनि ताईं पहुचाए सघूं। मोकिलाणी न आहे, वरी ॿिए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं अल्लाह निगहबान।